अधी मूंखे ख़बर ॿुधण में आई आहे त नवाब खान मूसा खे ॿधाए छॾियो आहे ऐं हाणे हुनखे पुलिस ॾे हथां माराइण थो चाहे। मूसा खे कोन ॿधो अथनि, मां वियो हुउसि न, लक़ब खाली लॻो पियो हो, मूसो अंदरि हुजो ई कोन। सूबेदार पियो चवे त 2 ॾींहनि में जे मूसो अची वियो त ठीकु आहे, न त 2 ॾींहनि खां पोइ मां मूसे खे गिरफ़्तार करे हिन लक़ब में अंदरि हणंदुसि। चवे पियो इहो मूंखे ख़बर आहे, वधीक अलाह थो ॼाणे आहे। ज़ाहिर आहे मो सूबेदार कूड़ त ॻाल्हाईंदो न। मूसे खे माराइणो जो अथनि, माराइणो अथनि तॾहिं त चवंदो न त असां हुनखे नाहे गिरफ़्तार कयो। हाणे इहो सोचो त कजे छा। यानी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मूसा लाइ असां त कुझु बि नथा करे सघूं, वधीक अलाह करे त ओ मखण वॾेरी 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 जेका आहे सा आदीअ जो चवण वठे थी। जेकर अधी वञी हुनखे मिंथ मेड़ कंदी न त थी सघे वॾेरी वॾेरे खे चवे ऐं मूसा खे छॾाए वठूं। अदा तोखे छा थो लॻे त इन वॾेरीअ जे चवण ते रेस मूसे खे आज़ाद कराईंदो? अदी पीर हुजे या ग़रीब या वरी को भोतार रेस, ये सभु ज़ालुनि जा मारियल हूंदा आहिनि। जेकर इन वॾेरी सचाई करे त सभु कम सवला थी पवंदा। हा इहे त आहे, असांखे तजुर्बो आहे, छो त असां बि ज़ालुनि जा वॾा मारियल हूं, पर रेस वॾेरा लॻे थो असां खां वधीक ज़ालुनि जा मारियल आहे। अदा भला मां वञी ॻाल्हाए थी ॾिसां वॾेरीअ सां, ॾिसूं छा थी चए। अजायो न ॻाल्हाए अचिजांसि, उनखे मेड़ मिंथ कजां, पेरनि ते पोती विझजांसि, पोइ मन राम पवेसि। वॾी ॻाल्हि करे छॾियई, बेगुल हाणे वॾेरीअ खे पेरनि ते पोती थी विझे। अरे मिंथ मेड़ करे हिनखे ईंदी कान्हे का, सुञाणी सघंदो तुंहिंजी भेण आहे। हे वॾेरी जा जूडा पटे पोइ खणी ईंदी, ॿ जेके चङूं अथसि न इहे बि खणी असांखे ॾेखारींदी त वॾेरी जा जूडा अथव हे। आसरो न ॾिए त पोइ भली हुन जा जूंडा पटे अचे। छट मखण तकड़ न कर जुंडनि जी, पहिरियों ॾिसांसि थी, जेकॾहिं ॻाल्हि सम्झी थी वञे त ठीकु आहे, पर जेकॾहिं नथी सम्झे त पोइ बेगुल खां त बलाऊं बि पनाह घुरंदियूं आहिनि। या वॾेरी छा आहे? मानी खा मूसा अखियूं खोल मन ऐं हीअ हथ साहब जो रोकियल आहे, इन हालत में तोखे मानी खाइणी पवंदी। छा सोचियो अथव मुंहिंजे बारे में? मूसा मूंखे का ख़बर न आहे। खणी जो तोखे ख़बर कोन्हे, पर मूंखे सभु ख़बर आहे। हिन चक्कर तव्हां मूंखे मारण खां सवाइ मूं मां हथ कोन कढो। जॾहिं ख़बर बि अथई त पुछा छो थो करे? तोखे इहो ॿुधाइण लाइ त असद साहब खे इहो ॿुधाइजांइ, मूसा जी ज़िंदगी जो सौदो एॾो सस्तो न करे, नवाब खान जी ज़िंदगीअ जो मुल्ह लॻाए, छो त मूसा जी आज़ादी नवाब जो मौत। हाणे मूसा जो मौत नवाब जी ज़िंदगी आहे। सोच त नवाब जी ज़िंदगी जी क़ीमत केतिरी हूंदी। तूं परेशान न थी मूसा, तोखे बेमुलो कोन कोन्दासीं। ख़बर आहे मूंखे त मां हाणे हितां ॿाहिरि नथो वञी सघां, पर तव्हांखे मूसा जे मुल्ह जी ख़बर ई कोन्हे। बेमुलो मूसा खे कोई छॾींदो ज़ालिम। मूसा हीरो आहे, हीरो, ऐं हीरे जो मुल्ह बि ओड़ो ई लॻणु घुरिजे। मूसा जो बचण मुश्किल अथई मीर। न ईअं नथो थी सघे। जेकर ईअं आहे त पोइ असां मूसा जी दोस्ती ते नाज़ कीअं कंदासीं? सच पुछी बख्शल, खणी जो मूसा मूंखां हीअं नाराज़ आहे, पर मूसा खां बग़ैर मां अधूरो आहियां। हा मीर, मूसा असां दोस्तनि जो मान आहे। ॾाढो सम्झायोमांसि त नवाब खान सां खुलियल दुश्मनी न कर मूसा, न कर दुश्मनी नवाब खान सां, पर न मुड़ियो। ॾाढो ज़िद्दी आहे। दरिया खान भॼ भॼा में लॻो पियो आहे, मतां मूसा खे आज़ाद कराइण में कामयाब थी वञे। नवाब खान वॾो राकास आहे। नवाब खान जे साम्हूं दरिया खान जी किथे हलंदी? नवाब खान मूसा खे माराइण जे लाइ सूबेदार खे लखे रुपया खाराईं। तूं ॿुधाए भला, सूबेदार असां सुञनि दोस्तनि जी किथे ॿुधंदो? हा बाक़ी सिजावल खान जी थोड़ी पुलिस में ले लस्त आहे। जेकॾहिं सिजावल खान चाहींदो न त मूसा आज़ाद थी वेंदो। सजावल खान जी इज्जत में मूसा हथ विधा, उहो चाहींदो
त मूसा ॿाहिरि अचे। मूंसां अहिड़ो त कोन हुयो, सम्झ में नथो अचे त पोइ कीअं वञी सिजावल ख़ान जी छोकिरी सां शादी करण जा ख्वाब ॾिठई। जेकॾहिं मीर कालियूं थी वञनि हा न त सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वञनि हा। मूंसां जेकॾहिं लाकअप में हुजे हा त वञी उन ज़ालिम सां मुलाक़ात करे अचां। ख़बर नाहे त मूंसां आहे किथे। हाणे असां त मूंसां लाइ सिर्फ़ दुआ ई करे सघूं, पर यार असां चोरनि जी दुआ लॻंदी किथे। बाबा मूसा खे जेल में नथा छॾाए सघो? न मां, मूसा असांजे छॾाइण खां ॾाढो अमल। अरे छा तूं मूसा खे जेल में सड़ण लाइ छॾे ॾींदी? अमां अञा ताईं सूबेदार मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई। जे मूसा खे चालान करे जेल मोकिलनि था पोइ असां हुनखे आज़ाद कराए सघूं था। बाबा सही सही ॿुधाए त मूसा खे छो लिकायो अथनि? मां तोखे ॿुधाए छा कंदुसि? बाबा मूंखां का बि ॻाल्हि न लिकाए, मूंखे सही सही ॿुधाए त मूसा जी गिरफ़्तारी छो था लिकाइनि? अमां इन जे करे त इहो नवाब खान मूसा खे मारण थो चाहे। छा बाबा हू मूसा खे मारे छॾींदा? हा मड़, नवाब खान जी इहा ई सोच आहे। पुलिस बि ईअं कंदी आहे? हा मां, अलाए केतिरा जवान वॾेरनि पुलिस जे हथां माराए गुम करे छॾिया। असांजी पुलिस पघार सरकारी खणंदी आहे पर गुलामी दर जे वॾेरनि जी ॾींदी आहे। हुन जे करे असां जहिड़ा कई मज़लूम ग़रीब सूरनि में आहिनि, तकलीफ़ुनि में आहिनि। बाबा खुदा जे वास्ते मूसा खे बचाइण जी का वाट ॻोल्ह। अमां मूसा खे आज़ाद करण जी हिकिड़ी वाट आहे, उन्हें नवाब खान खे अगवा करणो पवंदो। अमां जी असां नवाब खान खे अगवा करण में कामयाब थियासीं न, इहो ई नवाब खान सूबेदार खे चई ऐं मूसा खे आज़ाद कराई। बाबा त पोइ इन कम में देर न करे, कुझु बि करे, छा बि करे, पर नवाब खान खे अगवा कराए। जेकॾहिं नवाब खान खे अगवा करण लाइ कंहिं दुश्मन सां हथ तोखे मिलाइणो पवे न बाबा त उन सां बि मिलाए, पर हिन ज़ालिम नवाब खान खे अगवा कराए। अमां इहो मांगर मच ॾाढो ॾुखियो अथई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।